टंडो जान मोहम्मद मां ख़बर ईंदड़ टंडो जान मोहम्मद तालको टिकड़ी जी पुराणी दंबालू खां ईंदड़ सिम नालो मुख़्तलिफ़ ॻोठनि खां गुज़रंदो टंडो जान मोहम्मद लॻ बाईपास वटि नामुकमिल तौरु छॾियो वियो आहे, जंहिंजो कमु 2017 में मंज़ूर थियो हो, जेको 2022 ताईं बि कमु मुकमिल न थी सघियो आहे। जंहिं सबबि दे 170 दे 180 दे 181 दे 186 दे 187 दे 188 जा समें ॻोठ हज़ारी एकड़ बीठल फसलूं पाणी हेठि अची तबाह ऐं बर्बाद थियनि था ऐं माण्हू बेघर थियनि था। बीमारी सबबि चौपायो माल बि मरियो वञे। टंडो जान मोहम्मद शहर खे बि इन सिम नाले जे पाणी जो वॾो नुक़सान थियण जो अंदेशो आहे। काफ़ी इन सिम नाले लाइ ख़बरूं अख़बारनि हलियूं। कुझु साल पहिरियां टंडो जान मोहम्मद में हिकु सेमिनार कोठायो वियो, पर को बि खड़तेल न निकितो। उन मौक़े ते साबिक़ा तालका नाज़िम काज़ी फैज़ मोहम्मद सांद, चेयरमैन टंडो जान मोहम्मद काज़ी नूर सांद धरणे वारे हंधि पहुची चयो त तव्हां जो जाइज़ मसइलो आहे, आला इख़्तियारनि खां ॻाल्हाए मसइले खे जल्द हल कराइबो। बाद में यकीन दयानी कराए धरणो ख़त्म कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।